अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु असांजे स्टूडियो में हिकिड़ो ख़ासि महिमान मौजूदु आहे। असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त तव्हांजी कंहिं अहिड़े महिमान सां मुलाक़ात कराइजे जंहिंसां मिली तव्हांखे ख़ुशी थिए, तव्हां ॻाल्हियूं ॿुधी तव्हांखे तारीख़ जे बारे में कुझु ख़बर पवे या कुझु अहिड़ियूं शयूं जेके असांखे अञा ताईं ख़बर न आहिनि उन्हनि जे बारे में ॼाणे ख़बर पवे। त अॼु असां पंहिंजे स्टूडियो में महिमान जे तौर ते नफ़ीस नाशाद साहब जिन खे घुरायो आहे, जंहिंजो ताल्लुक़ ईअं सम्झो त सहाफ़ती दुनिया सां तमामु पुराणो आहे ऐं पाण सिंधी अदबी बोर्ड मां निकिरंदड़ बहिराण रिसाले जा हिकु डिघे अरसे ताईं एडिटर रहिया आहिनि। त यकीनन उन्हनि जो अदब सां, इल्म सां, सहाफ़त सां जेको नातो आहे ऐं उन खां पोइ उन्हनि जो उते रहण खां पोइ जेके उतां जूं शख़्सियतूं आहिनि, सिंधी अदबी बोर्ड आहे या सिंध टेक्स्ट बुक बोर्ड आहे या कैरिकुलम जो जेको इदारो हो उन जे इर्द गिर्द जेके माण्हू उन्हनि सां मिलिया, उन्हनि सां उन्हनि जा जेके लाॻापा हुआ, असीं चाहींदासीं त अॼु उन्हनि जूं सारूड़ियूं जेके आहिनि असां उन्हनि खां वेही जेके आहिनि से पुछूं, उन्हनि खे इंजॉय कयूं। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त शायदि नफ़ीस नाशाद साहब जिन खे मूं इहा तकलीफ़ ॾेई पंहिंजे स्टूडियो में घुरायो आहे, छो जो आउं चाहियां थी त मुंहिंजे वालिद साहब जूं जेके आहिनि से यादूं, उहे ॾाढियूं ख़ूबसूरत यादूं जेके आहिनि से उन्हनि वटि महफ़ूज़ आहिनि उन जे ज़हन में। त आउं चाहियां थी त उन्हनि सां जेको आहे सो ॻाल्हाए थोरो उन्हनि खे यादि कजे। त नफ़ीस नाशाद साहब, तव्हांखे असांजे स्टूडियो में भलीकार ऐं अॼु असांजी ख़ुशकिस्मती आहे जो तव्हां असां सां गॾु हिते मौजूदु आहियो। आउं चाहींदसि त तव्हां पंहिंजे बारे में थोरा ॿ टे लफ़्ज़नि में असांखे जेको आहे सो ॿुधायो, असांजे जेको आहे सो व्यूअर्स खे ॿुधायो त नफ़ीस नाशाद जेको आहे उहो किथां खां ताल्लुक़ थो रखे, सिंध जे कहिड़े शहर में ॼाओ, किथे तालीम हासिल कई इब्तिदाई, ऐं पोइ जेको आहे सो कीअं तव्हां बहिराण ताईं पहुता? मैडम, मां थोराइतो आहियां। जेसि ताईं मुंहिंजो ज़ाती तालुक़ु आहे त मुंहिंजो असुल ऐं ओरिजिन तालुक़ु त थरपारकर डिस्ट्रिक्ट सां हो, ॻोठ शेरहार सां। पर पोइ अॻिते हली मैट्रिक पास करण खां पोइ जीअं ॿाहिरां जा माण्हू वॾनि शहरनि में तालीम जे साॻे अॻिते वधण जे हवाले सां, एजुकेशन जे हवाले सां, तीअं हैदराबाद सां जीअं तालुक़ु थियो त पोइ हिते सचल कॉलेज में तालीम जी दाख़िला, अॻिते हली यूनिवर्सिटी में पंहिंजी जाइ ते, पर नौकिरी असांजी सर्विस जे लिहाज़ खां हुस्न इत्तफ़ाक़ सां सिंधी अदबी बोर्ड जहिड़े हिकिड़े बाविकार इल्मी इदारे में, जो सबबु इहो बणियो त ख़ुदि मिज़ाज में लिखणु पढ़णु, शेर व शाइरी, अदब, सकाफ़त, सहाफ़त सां हिकिड़ी दिलचस्पी हुई त हुस्न इत्तफ़ाक़ सां उन वक़्त में सिंधी अदबी बोर्ड में जेके हुआ उन्हनि महिरबानी करे ऐं हिकिड़ी क़दुरशनासी त न पर नवाज़िश हुई त ॼण ईअं अदबी बोर्ड में, इहो 63-64 जो ज़मानो आहे। 64 में सिंधी अदबी बोर्ड में मुलाज़मत जे हवाले सां पोइ त फुल टाइम माण्हू लाॻी थो वापसि त थी वियो अदब सां, सहाफ़त सां ऐं ॿिया जेके मशाइर हुआ इल्मी अदबी हवाले सां, पंहिंजे दौर जूं जेके बि क़दावर शख़्सियतूं हुयूं उन्हनि सभिनी जूं ज़ियारत में दीदार बि नसीब थिया, बल्कि उनजी ख़िदमत में उन्हनि सां गॾिजी कमु करण जो, सिखण जो मौक़ो मिलियो। उनजी क़दमनि में वेही वधीक तरबियत हासिलु करण जा हिकिड़ा मौक़ा मिलिया। बहिराण जो रिसालो उन वक़्त में बहिराण रिसाले जो हाकारो, जग मशहूरु हाकारो एडिटर अलामा ग़ुलाम मोहम्मद गिरामी साहिब, पंहिंजे दौर जी वॾी अदबी ऐं इल्मी शख़्सियत, हुस्न इत्तफ़ाक़ सां मूंखे अदबी बोर्ड में नौकिरी सां गॾु वरी ख़ुदि इदारे बहिराण में गिरामी साहिब सां गॾु उनजे ई कमरे में तरबियत जे तौर ते मावनिकार तौरु मौक़ो मिलियो। त ईअं हिकिड़ो सिलसिलो जेको आहे सो 64 जे ज़माने में। हाणे जीअं अव्हां पाण फरमायो त इन अदब जे हवाले सां त घणा मौज़ू आहिनि, पर असुलु जेको मर्कज़ी नुक़्तो आहे अॼोकी इन ख़ुशगवार ऐं यादगार मुलाक़ात में ज़िक्र करण जे लाइ मुंहिंजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे, उहो आहे अव्हां मोहतरमा ज़ाहिदा अबड़ो साहिबा जा वालिद शरीफ़ ऐं असांजा महबूब मुकरम मौज़ून मोहतरम प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद इसहाक़ अबड़ो साहिब। हा, बिल्कुलु बिल्कुलु। आउं चाहींदसि त तव्हां उन्हनि जे बारे में असांखे थोरो ॿुधायो त तव्हांजी पहिरीं मुलाक़ात उन्हनि सां कॾहिं थी, कीअं तव्हांजो जेको आहे सो पाण में पहिरियों जेको मुलाक़ात वारो सिलसिलो शुरू थियो ऐं तव्हां उन्हनि खे कीअं जेको आहे सो ॾिठो, महसूसु कयो, ऐं पहिरीं मुलाक़ात में तव्हां उन्हनि खे कीअं ॾिठो? मैडम, इहो हिकिड़ा रब जा करम आहिनि त मूंखे पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे दौर जे आफ्ताब ऐं महताब शख़्सियतनि जा न सिर्फ़ु दीदार
या मुलाक़ातूं पर उन्हनि जूं शफ़क़तूं उन्हनि जा करम इहे बि हासिल सिंधी में चवंदी अलाह जा करम आहिनि जा, जो अहिड़नि शख़्सियतनि जो न सिर्फ़ु वाक़फ़ियत या मुलाक़ात पर उनजो तवजह बरकत शफ़क़त करम बाज अता नवाज़िश इहा वॾी ॻाल्हि ऐं हुस्न इत्फ़ाक़ सां पंहिंजे दौर जे मशहूरु एजुकेशनिस्ट पंहिंजे दौर जे मशहूरु साहिब मुतालिया पंहिंजे दौर जे मशहूरु अहले कलम पंहिंजे दौर जे मशहूरु तालीमी ख़िज़मत गुज़ार मोहतरम प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद साहब अमरू साहब सां मूंखे मुलाक़ात जो शर्फ़ हासिलु थियो भुलिजा नथो त सन 67 आहे या 68 आहे 1970 खां 2 साल 3 साल अॻु में अच्छा सिंधी अदबी बोर्ड में आयो मुंहिंजे ख़्याल में 5-6 साल मूंखे बसि थिया 68 खां वठी ऐं जीअं थोरो अर्ज़ु कयमि त पंहिंजे उस्ताद मोहतरम ऐं महिरबानी अलामा ग्रामी साहब वटि उन ज़माने में इहा अदबी बोर्ड जूं जामशोरे वारियूं अञा कोन ठहियूं असांखे लिखिया त अमीर मखदूम वाला जे बंगले ते जॾहिं हूंदा हुआसीं त उते जीअं मुलाक़ातनि में रुॻो अदीब शाइर न पर ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि जा माण्हू अलामा ग्रामी साहब जी तमामु वॾी अदबी हैसियत हुई तंहिंजे करे इल्मु दोस्त अदब ज़ोक़ कहिड़नि शोबनि सां हुजनि तालीम सां हुजनि ॿियनि शोबनि उहे बि मिलणु ईंदा सिंधी अदबी बोर्ड में थोरे बि शऊर रखण वारो माण्हू दिलचस्पी वारो माण्हू उन ज़माने में अची किताब ख़रीद करणु या मिलणु या ॾिसणु या इन्हनि बुज़ुर्गनि मिलणु वॾी इज़त जी रिवायत हुई हिकिड़ो सिंबल हो मतिलबु तव्हांजो अदब जो केतिरा ई अहिड़ा माण्हू आहिनि जिन इल्मु अदब सां घणो अहले कलम भली पाण न हुआ इल्मु अदब सां दिलचस्पी हूंदी त लाड़काणे जेको आहे नगर पार्कर खां माण्हू उते ईंदा अदबी बोर्ड में त जोए साहब सां मिलूं ग्रामी साहब सां मिलूं गुलाम रब्बानी आगरे सां मिलूं शमशेर उते हो कोन छॾे वियो उन सां मिलण बि ख़ुदि माण्हू हिकिड़ो दौर हो त हिकिड़ो इज़त ऐं एज़ाज़ ऐं ख़ुशी महसूसु कंदा उन ज़माने में मूंखे यादि आहे टंडे मोहम्मद ख़ान कॉलेज मां ई टंडे मोहम्मद ख़ान कॉलेज में त घणो हूंदो हो इहो असांजो प्रोफेसर मदद अली ख़ाजा ग्रामी साहब जो अक़ीदतमंदो बेशतर ईंदो हो पोइ हिकिड़े ॾींहुं प्रोफेसर मदद अली ख़ाजा साहब सां गॾु अमरू साहब उनजा कलीग हुआ नाड़ में ई कंहिं कॉलेज में या टंडे मोहम्मद ख़ान में गॾु आया मिलण जे लाइ ऐं उन ज़माने में टंडे मोहम्मद ख़ान कॉलेज में असांजे मशहूरु अहले कलम ऐं शाइर महराण जो कंट्रीब्यूटर मुस्तक़िल लेखक प्रोफेसर सूरचंद अरशाद साहिब प्रोफेसर सूरचंद अंग्रेजी जा उस्ताद शायदि ताईं रिटायर कयूं उन्हनि जो त वास्तो साल हो पर ही पहिरीं दफ़ो साईं मोहतरम अमरू साहब मदद अली ख़ाजा साहब सां गॾु ग्रामी साहब सां गॾु मिलण आया त उहा इल्मी कचहरी हुई जंहिं मां ॾाढे जी सूरत में उते कचहरी में शामिलु शरीक आहियां छो त ग्रामी साहब असांजो कमिरो हिकिड़ो ई हूंदो हो अवाइल में सिविल लाइन में बि गॾु हुआसीं वरी वरी अदबी जामशोरे में वियासीं उते बि कमिरो हिकिड़ो ई हूंदो हिते 13 साल इहे गुज़री विया ख़ैर त पहिरीं मुलाक़ात में ई अबड़े साहब जी ॾाढी शाइस्ता ऐं मुहज़िब तबियत ऐं ॾाढो वणंदड़ बाज़ारो मिज़ाज ॾाढो मुतासिर कंदड़ हो ऐं पहिरीं मुलाक़ात में ई ॼण मां साईं जी शफ़क़त खां ॾाढो मुतासिर थियुसि ऐं पोइ 2 दफ़ा बाद में बि हुते आया हुआ ऐं उन ज़माने इहे मुलाक़ाती ॾेठ वेठ थी ऐं ख़बर पई त साईं नालो आहे मोहतरम प्रोफेसर मोहम्मद शाह कमरो साहब ऐं टंडे मोहम्मद ख़ान कॉलेज में इल्मु अदब सां जी दिलचस्पी आहे पोइ ईअं कंदे कंदे ऐं मां त 2 टे साल गुज़रिया पोइ वरी 70 वारे ज़माने में जॾहिं वञूं टुटो खातो थियो सूबा पंहिंजे मथे जुड़िया त सिंधी अदबी बोर्ड जूं ऑफिसूं ठहियूं हुते जामशोरे में ऐं टेक्स्ट बुक बोर्ड इहा सॼी प्रोफेसर ग़ुलाम मुस्तफ़ा शाह वाइस चांसीलर ऐं वाइस चांसीलर त नंढी ॻाल्हि आहे प्रोफेसर ग़ुलाम मुस्तफ़ा शाह सही माने में सन ऑफ सॉइल चइजे सिंध सफ़ूर चइजे सिंध सीगार शख़्सियत चइजे मतिलबु जंहिं इदारा जेके आहिनि से उन्हनि जो बुनियाद बानीकार इदारनि जा त इहे जामशोरे में जॾहिं अदबी बोर्ड जी जाइ ठही त टेक्स्ट बुक बोर्ड जी बिल्डिंग ग़ुलाम मुस्तफ़ा शाह साहब यूनिवर्सिटी जी वॾी जेका डोनेट कई उते इहे सभु इदारा जेके ठहिया त उन वक़्त में पोइ अॻिते हली मूंखे चिटी यादगिरी आहे 72 73 जो ज़मानो आहे त उहो मोहतरम प्रोफेसर मोहम्मद शाह अमरू साहब जेके ग्रामी साहब 3-4 साल में आया एजुकेशन सां उन्हनि जो तालुक़ु हो इहे टेक्स्ट बुक बोर्ड में सेक्रेटरी जे बावकार उहिदे ते उते मुक़ररु थी जामशोरे जॾहिं आया त असांजी पुराणी ॾेठ वेठ त में हुई त इन करे देरि कान लॻी वधीक असांखे क़राबत जे हवाले सां पुराणी वाक़िअत हुई
वो अबड़े साहब के माशाल्लाह सेहत ऐं जवानी के ज़माने में उरूज जो ज़मानो आहे, भरपूर ख़िदमत ऐं मेहनत जो दौर आहे। ज़ाहिर आहे माण्हू पंहिंजे तवानाई जे ज़माने में दिलि खोले भरपूर ख़िदमत करे थो अदब जी, इल्म जी, उन ज़माने इहो 72-73 ज़माने में। छाकाणि त असां पाड़े चाई जेके सिंधी में चइजे सिस्टमाइज़ेशन वारी अदबी मोड़ रस्ते जो कप ते वरी टेक्स्ट बुक मोड़, उहो निसाबी इदारो हुई, इल्मी इदारो, पर मिनिस्ट्री साॻी कमकार में हिक ॿिए सां ताउन जे हवाले सां वॾा वास्ता हूंदा हुआ। त ईअं असांजो पाण में सॼो इहो मेल जोल रहियो वरनि जा वरे। अदबी बोर्ड जे केतिरनि ई कमनि कारनि में मसलन प्रोफेसर अबड़ो साहब सेक्रेटरी टेक्स्ट बुक बोर्ड हिसो वठंदा हुआ, उतां गाॾी मोकिले साईं ईंदा हुआ, कमकार में गॾु हूंदा हुआ। पर असांजा ज़ाती पाण में हिकिड़ा मुरासिम, तोड़े जो मां नंढो आहियां, पर हुननि जे करीमी ऐं ॿाज जा हालां मां मुलाज़िम त 10-12-15 तो ते ॿिया दफ़ा, पर ज़ाती तरह सां अबड़े साहब सां सुठी हिकिड़ी असांजी हिकिड़ी उसियत हिकिड़ी रही। ईअं हलंदे 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 वरी पोइ अॻिते हली इन में इन ख़ुशगवार अबड़े साहब सां मुंहिंजी न्याज़मंदी तालुकाती नोयत ॿुधाए छॾिया त हुननि जो मुंहिंजे मथां शफ़ीक़ ऐं करीम हथ ॿाज जो ऐं असांजी हुन सां अक़ीदत ऐं न्याज़मंदी, इहो असांजो तलबु। पर अॻिते हली मां भाइदो 78-79 जे ज़माने में, उन ज़माने में किन अदबी, हा सिंधी अदबी बोर्ड में छोटा मोटा जेके बि नंढे स्केल ते थींदा हुआ अदबी कॉन्फ्रेंस हूंदा, पर तक़रीबात नंढा, उन सभिनी में अबड़े साहब जी त न सिर्फ़ु शिरकत बल्कि सलाह मशवरो बि हूंदो हो। उन वक़्त में सेक्रेटरी मिस्टर ग़ुलाम रब्बानी आगरो कंहिं कमकार जे सिलसिले में अबड़े साहब सां घणो घाटो असांजो पाण में वास्तो हूंदो। अच्छा, हाणे तव्हांखे हिते आउं रोकियां थी, वरी आउं तव्हांखे हिकिड़ो ॿियो सुवाल थी कयां त तव्हांजी तमामु जीअं सम्झो त वेझड़ाई थी वई, हिकिड़ो सुठो तालुक़ु तव्हांजो मोहम्मद इसहाक़ अबड़ो सां जेको आहे सो जुड़ी वियो, तव्हां उन्हनि खे हिकु प्रोफेसर जे तौर ते बि ॾिठो, पर वरी जॾहिं उहे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड में अचनि था सेक्रेटरी जे तौर ते, त तव्हां उन्हनि जी परफॉर्मेंस खे कीअं ॾिठो? ईअं ॿुधाईंदे मूंखे ॾाढी ख़ुशी थिए थी त ॾिसो टेक्स्ट बुक बोर्ड जेको आहे सो हिकिड़ो निसाबी तयारु कंदड़ जेको इदारो, उन मक़सद जे हवाले सां प्रोफेसर अबड़े साहब जी जेका कंट्रीब्यूशन आहे उते चेयरमैन साहिबान खणी मुख़्तलिफ़ कल उन ॻाल्हि मूंखे यादि आहिनि। अवाइल में प्रोफेसर साईं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह खां पोइ डॉक्टर असलह शाह हुसैनी उते चेयरमैन हो, काफ़ी साल 4-5 साल हो। डॉक्टर असलह शाह हुसैनी साहब खां पोइ वरी राउत साहब या शाह मोहम्मद शाह साहब या पंहिंजी जाइ ते, पर हिकिड़े मुस्तक़िल चीफ एग्जीक्यूटिव, ॾिसो चेयरमैन जो सरबराही कारवान सरबराही उहिदो आहे, पर एग्जीक्यूशन जेका सेक्रेटरी वठंदी आहे। त मोहतरम प्रोफेसर इसहाक़ अबड़े साहब पंहिंजे ख़ुदादाद सलाहियतनि सां, पंहिंजे अलाह लियाकतनि सां ऐं पंहिंजी मोहबत आफ़रीनी सां एज़ ए चीफ एग्जीक्यूटिव टेक्स्ट बुक बोर्ड इदारे जे अवाइली ज़माने में जॾहिं हुनजा बुनियाद पिया ॿधिजनि, त पंहिंजी शानदार कारकिरदगी सां ऐं पंहिंजी ॼाण सां उनजा एॾा त पका पुख़्ता बुनियाद क़ाइमु कया उहे हीअं त ॾिसो उन में वरी ॿ हिकिड़ा नुक़्ता पैदा थियनि था। हिकिड़ो ऑफिस जे कमनि में ऑफिशियल ट्रीटमेंट, ऑफिशियल वरी जेको मौज़ू आहे त निसाब टेक्स्ट बुक बोर्ड जो फ़क़ति ऐं फ़क़ति हिकिड़ो ई कमु हो, निसाब जी तयारी, ॿ कम न हुआ। त उन निसाब जे सिलसिले में सॼी सिंध जे लिखंदड़नि, प्रोफेसरनि, तालीमदाननि, तालीमी ख़िदमत गुज़ारनि, लाॻापियल माण्हुनि, छो त टेक्स्ट बुक जो जेको मैंडेट चइजे हिकिड़ो वसी हो, पहिरीं प्राइमर या उनखां 12 किताब खां वठी वेंदे इंटर ताईं, अच्छा सभई सब्जेक्ट, रुगो इहे 2-4 न, पर 10-12-15-20-30 सब्जेक्ट सभु मुख़्तलिफ़ ॿोलियूं, अंग्रेज़ी बि हुई ऐं उर्दू बि, 3 ॿोलियूं ऐं इहे क्लासिस ऐं लातइदाद मौज़ू। हाणे इन्हनि सभिनी सिलसिलनि में इहो अबड़े साहब जी हिकिड़ी हैरत अंगेज़ हिकिड़ी कारकिरदी, मिसाली कारकिरदी चइजे त सॼी सिंध जे सभिनी आलमनि सां हुनजी कोऑर्डिनेशन निहायती एॾे ते एक्यूरेसी सां ऐं प्रोफेशन सां कोऑर्डिनेशन, त उन निसाबनि जी तयारी जे सिलसिले में हर तरह सां हिकिड़ी कामयाबी ऐं सॼी सिंध में उहा ॻाल्हि अॻिते वधे पई निसाब जे हवाले सां वणंदड़ ऐं मयारी। अच्छा, ॿिए पासे जीअं थींदो आहे हर इदारे में मसइला थींदा आहिनि मुलाज़मनि जे हवाले सां, त सची ॻाल्हि इहा त इहो मां अजाई ॻाल्हि कोन थो कयां, पर पूरे एतमाद सां, छो त ईअं सम्झो त अखियुनि ॾिठो ऐं कननि ॿुधो शायदि आहियां पाड़े चाई जे हवाले सां 71-72-73 खां वठी वेंदे अबड़े साहब जो सॼो जेको दौरु आहे 87-88 ताईं,
पर मां वरी फ़िलहाल थोरो 70-80 ताईं ॻाल्हि कई थो त इन्हनि इब्तिदाई ज़माननि में अबड़े साहिब जी कारकिरदगी ज़ाती तरह सां एॾी तिगड़ी बैलेंस्ड, एॾी तिगड़ी कंपोस्ट ऐं एॾी त वणंदड़ ऐं एॾी त माक़ूल रही जो असां कॾहिं कोन ॿुधो। इहो रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे, त अख़बारूं सिंधालाजी में सभु फाइल पिया आहिनि, सॼी सिंध जो हर मौज़ू जो रिकॉर्ड अख़बार में हूंदो आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त अख़बारूं ॿियनि हंधनि ते त खॼी वई, पर सिंधालाजी में हर शइ मौजूदु हूंदी आहे। हीअ त कल कानूनी ॻाल्हि आहे। सिंधालाजी में त तव्हांखे 1915 जूं अख़बारूं मिलंदियूं। त इन अवाइली ज़माने में इहो 70-71 खां वॾे साहिब जी जेका कारकिरदगी आहे आख़िर ताईं कॾहिं बि टेक्स्ट बोर्ड जे मुलाज़िमनि जे तरफ़ां का बि दांह, शिकायत, फरियाद, रड़, एहतजाज, धरणो, ॾुख ॾोरापो, तव्हां प्लीज़ मूं ते यकीन कयो इहो जीअं अॼुकल्ह मुख़्तलिफ़ इदारनि में शोबो कहिड़ो बि हुजे, डिपार्टमेंट कहिड़ो हुजे, पघारूं नथियूं मिलनि या जेके बेइंसाफ़ी जी रड़ आहे। पर उन ज़माने में कॾहिं बि बेइंसाफ़ीअ जी अबड़े साहिब जे ज़माने में ईंदे अबड़े साहिब जो ज़मानो मूंखे यादि अचे थो। एज ए सेक्रेटरी 81, 82, 83, 84 में असां गॾु आहियूं इस्लामाबाद कॉन्फ्रेंसन में बि गॾु आहियूं। 85, 87 मोहम्मद ख़ान जुनैदी वारो ज़मानो 87, 88 वारो आहे। हीअ कल ॻाल्हियूं मूंखे यादि आहिनि। त तक़रीबन मां सम्झां थो 20 खनि सालनि जो अर्सो आहे मोहतरम अबड़े साहिब जो एज़ ए चीफ एग्ज़ीक्यूटिव ऑफ द सिंध टेक्स्ट बोर्ड। इन वॾे तवील दौरानीअ में अरसे में पोइ कॾहिं इहा हुननि जी पंहिंजी लियाक़त आहे, हुननि जी हैरत अंगेज़ जी कारकिरदगी आहे त कॾहिं बि अनईज़ीनेस का परेशानी स्टाफ खे न थिए। न त तव्हां ॾिसो था त को अहिड़ो इदारो कोन्हे अॼुकल्ह किथे धरणो आहे, किथे एहतिजाज आहे, किथे बैनर आहे, किथे हड़ताल आहे, किथे धमकी आहे, किथे छा आहे। हिकिड़ी ख़ुराफ़ात आहे, हिकिड़ी बदमज़गी आहे। उहो इन करे आहे त कारकिरदगी जे न हुजण जे बहाने करे थिए थी। पर साईंअ जो अच्छा, पर साॻे वक़्तु मां तव्हांखे इहो बि अर्ज़ु कयां, इहा बि हिकिड़ी हक़ीक़त आहे, को वधा न आहे। उहा ही त न सिर्फ़ु अबड़े साहिब जे इन दौरान में पंहिंजे सब्जेक्ट जे हवाले सां अच्छा इल्मी अदबी हल्कनि में बि ॾाढो इत्मीनान हूंदो, छो त उन्हनि आलमनि अदीबनि सां वरी इएं न त टेक्स्ट बोर्ड जे निसाबी किताबनि जी तयारी में इहे अहले कलम अदीब शार असां सां त वाबस्तो आहे न अदबी बोर्ड सां। त इहे साॻिया स्कॉलर मिसाल तौरु डॉक्टर मेमन अब्दुल वली सिंधी आहे, डॉक्टर अब्दुल करीम पंहिंजो संदेलो साहिबु आहे, केतिरा नाला खणो वन टू ऑल जेके बि सॼी सिंध जा अदीब शाइर दानिश्वर असां सां त वाबस्तो हूंदा। अदबी बोर्ड में स्पेशली ॿियनि शोबनि सां घटि, पर मूं सां ज़ाती तरह इन करे एडिटर महिराण जे तौर ते हो त ख़ैर ग्रामी साहिब जे ज़माने खां वठी हाणे मां पंहिंजी वरी को CV ॿुधाइणु कोन थो करां। त 79 खां वठी एज ए फुल फ्लैग एडिटर 79 खां वठी वेंदे सॼे दौर ताईं त उन्हनि सभिनी अदीबनि ऐं आलमनि जो असां सां वास्तो पवंदो हो त बाबा ॿुधो जेकॾहिं कंहिं हमअसर भरिसां कलीग ॿिए कंहिं इदारे में का शिकायत हुजे त भला ॿिए कंहिंखे मालूम थिए थिए, असांखे त मालूम थी आहे न। पोइ अदीब सां टेक्स्ट बुक पढ़णु उथी अचे। मिसाल तौरु प्राइमर जो को राइटर मुअलिफ पैनल जो को ऐं उहो अची शिकायत इहा त करे सघे थो न। त अदा हाल ॾिसो हालति इहा आहे, हीअ साम्हूं टेक्स्ट बुक बोर्ड जो इदारो आहे ऐं असां सबक़नि जा किताबनि जा सबक़ असां हेतिरा सारा लिखिया आहिनि। असांखे हेतिरनि सालनि मुआवज़नि जे बारे में हिननि इजरत जे लाइ अर्ज़ु चयो हो ऐं हाणे आया आहियूं त हू इजरत मिले कान थी या लेट पई थिए या सां ही बेइंसाफ़ी पई थिए। निसाबी किताब जी तयारी में सबक़ मवाद लिखिबो आहे। मूंखे यादि न आहे त या असांखे पुठियां धिकियो पियो वञे, असीं डिज़र्व कयूं था। कई क़िस्म जी शिकायत कई क़िस्म आहिनि, कई क़िस्म जी। असां कॾहिं सिंध जे कंहिं अहले कलम कंहिं प्रोफेसर टीचर खां यूनिवर्सिटी जो हुजे, कॉलेजनि जो हुजे, टेक्स्ट बुक बोर्ड जे कम जी नोयत आई त सॼी सिंध सखर खां वठी सॼी सिंध जे उस्तादनि खां मौज़ूअनि ते निसाब जी तयारी में उन जो कंट्रीब्यूशन हूंदो हो। सबक़नि लिखण जो कमु हूंदो हो, साइंस, मैथमेटिक्स, ज़ूलॉजी, केमिस्ट्री सभिनी मौज़ू फर्स्ट ईयर इंटर। अच्छा, इहो कहिड़ो मतिलबु डॉक्टर मोहम्मद इसहाक़ अबड़ो जी शख़्सियत में हिकिड़ो ईअं सम्झो त गुण हो उन्हनि जो हू सॼी मतिलबु एॾी पूरी वरी टीम खे एॾी आसानी सां खणी हलंदा हुआ। मैडम तव्हांखे इहो ॿुधाईंदे मूंखे ॾाढी मुताजिब ख़ुशी पई थिए, तव्हांखे हैरत में लॻे पई, कचमा थी वेंदी, ख़ुशी थिए पई। ख़ुदा शाहिद आहे त मां त प्रोफेसर इसहाक़ अबड़े साहिब जो जेको ॾिसो मरकज़ी किरदारु आहे सॼे अरसे ते 20 साल लाॻीतो, उहो आहे एज़ ए चीफ एग्ज़ीक्यूटिव। उन सरबराह मटिजनि पिया मटे न ॿुधाया ॿिया टिया पछाड़ी में बियोला सिद्दीकी पंहिंजे ज़माने में, पर मां साईं अबड़े साहिब जी ॻाल्हि थो कयां त इहो अबड़ो साहिब तबियतनि मूंखे इहो ॿुधाईंदे ख़ुशी थिए थी, फ़ख़्रु थिए थो
त काफ़ी मूं ॾाढी वेझड़ाई खां साईं खे जेको ॾिठो न उहो मिज़ाज हिकिड़ो ख़ुदा जो ख़ौफ़ रखंदड़ हिकिड़ो अशराफ़ हिकिड़ो भलो माण्हू अशराफ़ नेक नियत सॼी सिंधी में पाण चवंदा अशराफ़ माण्हू अशराफ़ माण्हू नेक नियत भल मानसाई त हुनजी सॼी तबियत में उन दौर में साईं जा ॿिया बि हमसर पंहिंजे दौर जा उहे बि घटि कोन हुआ पर साईं अबड़े साहिब जो जिस्म तालुक आहे हुनजी तबियत में ख़ुदा जो ख़ौफ़ हैरत अंगेज़ हो मां सम्झाई थो त मुंहिंजे नंढे दिमाग़ आहे कंहिं बि इंसान जे असेसमेंट जे हवाले सां पहिरीं जेको नुक़्तो इहो आहे त उन दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ केतिरे कंदव ॿियूं ॻाल्हियूं घणी हैरत अंगेज़ में कारनामा हुजनि नमतूं ऐं बरकतूं ऐं सिफ़तूं ऐं भली हुजनि पहिरीं इहा हुअणु खपे त उनमें ख़ुदा जो ख़ौफ़ केतिरो आहे सो साईं अबड़ो साहिबु ख़ुदा शाहिद आहे त हिकिड़ो निहायती नेक तीनत नेक मिज़ाज नेक तबियत ऐं नेक सिफ़त हैरत अंगेज़ हिकिड़ो ॿाझारो शफ़ीक़ जंहिंमें टॉलरेंस ग्रेस ऐं तहमुल बुर्दबारी इहे हैरत अंगेज़ में ख़ूबियूं हुयूं तंहिंजे वसीले सां हुन न सिर्फ़ु पंहिंजो जेको सब्जेक्ट आहे टेक्नोपोर में सब्जेक्ट बल्कि सॼो अमलो आहे उन खे बि पंहिंजे हुस्ने कारकिरदगी सां सुहिणे नमूने सां कामयाबु कयो इहो दौरु हिकिड़ो बुनियादी हिकिड़ो दौरु हो जंहिंजो सॼो क्रेडिट जेको आहे टेक्स्ट बोर्ड जे कामयाबी जो उहो अबड़े साहिब जे इन कारकिरदगी ऐं हुनजी मिज़ाज ऐं हुनजी सॼी शइ ॾे वञे थो मूंखे यादि आहे उन वक़्त में असीं बि स्कूलनि में पढ़ंदा हुआसीं ऐं बाबा जी कोशिशि इहा हूंदी हुई त जेको असांजो किताबु आहे उन साल जो जेको नओं मतिलबु छापो अचे पियो किताब जो त उहो टाइम ते जेको आहे सो निकिरी अचे ऐं बाबा जेकॾहिं थोरो बि कॾहिं 2-3 ॾींहंनि जी जेका आहे सा देरि थींदी हुई त पोइ हिकिड़ो थरथलो मची वेंदो हो असांजे घर में बि थरथलो मचियलु हूंदो हो त उनजे बारे में तव्हांखे का ख़बर आहे त किताब पंहिंजे टाइम ते छपजंदा हुआ या कीअं थींदो इहो सॼो सिलसिलो इहो कल उन ॻाल्हि मूंखे सॼी ख़बर आहे उहो हीअ त ॾिसो इहो टेक्स्ट बोर्ड जी प्रिंटिंग जेका प्रेस आहे जेको घणो देरि सां 80 वारे ज़माने में मशीनरी आई जेके जाम शुरू में आहे जेका पोइ अॻिते वरी ॿुधण में आयो त ख़तम बि थी वई उन्हनि जो मौज़ूअ असां कोन था वञूं पर उन वक़्त में टेक्स्ट बोर्ड जा किताब प्राइवेट पब्लिशर्स आहिनि सॼी सिंध में कराची ताईं कराची थोरी मार्केट आहे किताबी त उन्हनि जूं पंहिंजूं प्रेसूं हूंदियूं हुयूं उन्हनि वटि इहे किताब छा थींदा प्राइवेट पब्लिशर्स वटि कॉन्ट्रैक्ट ते जंहिं सिस्टम जो हूंदो हो पर अबड़े साहिब जो उन ज़माने में हिन वक़्तु बि कॾहिं कॾहिं अख़बार में रड़ था ॿुधंदा हूंदो त निसाबी किताबनि जी अणहू जे करे ॿार महरूम आहिनि हिकिड़ो त अणहू हूंदा आहे ॿियो वरी किताब वरी किथां गोदामनि में निकिरंदा आहिनि हा उहो अलॻि ॾुखोईंदड़ मौज़ू आहे असां रुॻो हिकिड़े मौज़ू खे वठूं था त ॾिसो टाइम ते उहा त वधीक ॾुखोईंदड़ ॻाल्हि आहे त किताब ट्रकनि जूं ट्रकूं रदी में या किथे रस्तनि ते किथे गुम थी वञनि थियूं या वरी उन जा टाइटल मटाए के प्राइवेट पब्लिशर उन पायरसी जे वसीले सां अंदाज़ सां उहो त वधीक ॾुखोईंदड़ ॻाल्हि आहे पर बुनियादी ॾुखोईंदड़ इहा ॻाल्हि आहे त ॾिसो किताब ॿार खे फ़राहम थिए प्राइमर खां वठी 12 ताईं जेको बि हुननि जो मैंडेट आहे पर अणहू टाइम ते किताब ॿार खे न मिलंदो त केॾी तकलीफ़ थींदी बिल्कुलु रीडर खे शागिर्द खे स्टूडेंट खे त पर अबड़े साहिब जो हमेशह मेन टारगेट ते हूंदो हो त जेको प्लान आहे त पूरे वक़्त ते किताब जी फ़राहमी किताब मार्केट में मौजूदु पोइ पब्लिशर इहो असांजो नफ़ीस अकेडमी वारो इक़बाल गांधरी हुजे त छा शौकत अली वारो थिया सभु मां सुञाणा तव्हां सुञाणो त असां पब्लिशर हूंदा हैदराबाद में त वॾे में वॾो जेको आहे ठेकेदार हिन जो हूंदो रफ़ीक इफ़्तिखार कल उन ॻाल्हि आहे राति जो तालुको हूंदो असां वेंदा उहो थी वेठी हूंदी पर बहरहाल उहो साईं जी हुस्न इंतिज़ाम एज़ ए छा चइजे हिकिड़े सीज़न्ड ऐं सोबर ऑफिसर जी बहितरीनु मैनेजमेंट ऐं डिसिप्लिन ॾिसो ऑफिसर जो उन मां ख़बर पवंदी आहे कारकिरदगी मां ग्रेटनेस ऐं कामयाबी त हुन वटि प्लान जेको आहे उहो केतिरे क़दुरु डिसिप्लिन आहे जंहिंजे वसीले सां टारगेट अर्न करे थो हासिलु करे थो गेन करे थो या छा त अबड़े साहिब में मैनेजमेंट जी हैरत अंगेज़ सलाहियत हूंदी हुई या असां उहो सभु सूदो त न पर इहो थोरो वास्तो पियो मैनेजमेंट ॾाढी हूंदी ऐं उन ऑफिस में ॿिया जेके कमु कंदा हुआ मिसाल तौरु प्रोडक्शन साइड ते वरनि जे वर असांजो दोस्त ज़हूर अंसारी
अली अहमद अली ज़फ़र अंसारी साहिब जो हाल आहे जो असांजो पुराणो वाक़ुफ़दार उहो बि टीम में आहे साईं जो जूनियर कलीग आहे जमाल रिंद उहो चेयरमैन त तमामु घणो देरि सां पोइ थियो अॻु में प्रोडक्शन ऑफिसर 70-71 जे ज़माने में उहो साईं जो जूनियर कलीग आहे ग़ुलाम शबीर आगरो रबानी साहिब जो नंढो भाउ वरे जे वरे ते कम्युनिकेशन ऑफिसर हो उतां ई रिटायर थियो त इहे साईं जा जूनियर कलीग हुआ ॿिया केतिरा ई हुआ जिन जी मां हाणे तफ़सील में कोन थो वञा जन वास्तो पर इन्हनि सभिनी खां प्लैनिंग सां कमु वठणु इहो ख़ुदि पंहिंजी जाइ ते वॾो हिकिड़ो फन आहे न त उन्हनि खां प्रॉपर माण्हू रिज़ल्ट हासिलु करे त मैनेजमेंट में अपने सां उहो ज़ाती ज़िंदगी में असां पोइ सफ़र मुसाफ़िरियूं सिलसिला सां घणा हा तव्हां भला जेकॾहिं हुन सां सफ़र त इलाही कयो हूंदो न त सफ़र में चवंदा आहिनि त इंसानु पंहिंजी जेका आहे सा असलियत ज़ाहिर कंदो आहे त तव्हां सां जॾहिं माण्हू सफ़र कंदा आहिनि त पोइ तव्हांखे ख़बर पवंदी आहे त उनजी नेचर में जेका घटि वधाई आहे उहा तव्हांजी ज़ाहिर थी पवंदी आहे तव्हांजो मैडम बात गुलाब तव्हां बिल्कुलु सही फरमायो पर इन मामले में आऊं ॾाढी ख़ुशी पई थी अर्ज़ु कंदे त सफ़र मुसाफ़िरी जा अबड़े साहिब जी ख़िदमत में अबड़े साहिब सां गॾु मूंखे सफ़र मुसाफ़िरी जा घणा मौक़ा मिलिया उहो हीअं त 79 जो ज़मानो आहे मुंहिंजे ख़्याल में जल जो ज़मानो आहे इस्लामाबाद में अहले कलम कॉन्फ्रेंस जो सिलसिलो शुरू थियो त उन्हनि कॉन्फ्रेंस सां गॾोगॾु वरी कॾहिं कॾहिं लाहौर में कॾहिं कॾहिं पिशावर में कोटा में त फ़क़ति हिकु दफ़ो ई त उते ॿिया सेमिनार सिम्पोज़ियम अदबी वर्कशॉप अबड़ू साहब एज ए सीनियर सीज़न अहले कलम राइटर महक़िक़ नसर नवीस त इन्हनि कॉन्फ्रेंसनि में पोइ साफ़ ज़ाहिर आहे त सिंध जो अदब जी ॻाल्हि निकिरे थी त सिधो सिंधियत बि बोर्ड या थोरो सिंधाला जी टेक्स्ट बुक पढ़ी त उन्हनि कॉन्फ्रेंसनि में असांजो निहायती शफ़ीक़ क़रीब अजारो अॻुवान चइजे बुज़ुर्ग चइजे महिरबानी चइजे अलामा ग़ुलाम रसूल कासमी साहिब वो 10-12 साल लगी तो अदबी बोर्ड जा चेयरमैन हुआ कासमी साहब ऐं ग़ुलाम रब्बानी आगरा अदबी बोर्ड सेक्रेटरी ऐं मां त ख़ैर नंढो आहियां महिरान जी एडिटर जी हैसियत में ज़ाहिर त मुंहिंजी पंहिंजी हिकिड़ी मैंडेट में उहा शइ ऐं टेक्स्ट कोड में हमेशह प्रोफेसर मोहम्मद साहिब अबड़ो साहिब ऐं ॿिया नाला घणा कोन्हनि थोरा करे ॿुधाए थो छॾियां जेके असां मुस्तक़िल इन्हनि कॉन्फ्रेंसनि मंदूब हुआसीं ईअं सम्झो त किन हल्कनि में इहा ॻाल्हि मशहूरु थी वई हुई त इहे बसि छा चइजे त कब्ज़ा माफ़िया नानी वेड़ो करे असद में चवंदा इहो काब्ज़ीन आहिनि कब्ज़ो आहे सिंध जी नुमाइंदगी न बि असल में कब्ज़ो आहे पोइ उन में अदी असांजी भेण महताब राष्ट्र में सिंधारा जी बि डायरेक्टर हुई ऐं कमर वाहिद बि माशाअल्लाह उहा हूंदी हुई नियाज़ हुमायूनी इनायत बलोच नंढो पाकिस्तान जो डायरेक्टर हूंदो ऐं पंहिंजो ईअं कई वली ॿ चारि ॿिया नाला न त घणो करे इहे 8-10-12 कराची मां वरी जमाल अबड़ो अली अमन ब्रोही ऐं ॿ चारि ॿिया हूंदा त एॾनि माण्हुनि जो भाई थो तक़रीबन 12-14 साल 15 साल त बिल्कुलु हिन कॉन्फ्रेंस जे हवाले सां असांजो जेको इहे सम्झो त मुसाफ़िरनि जो सिलसिलो जेको रहियो ज़्यादातर इस्लामाबाद सभु अहले कलम कॉन्फ्रेंसुनि खां गॾु एकेडमी ऑफ लिटरेचर जे तरफ़ां मुख़्तलिफ़ थींदा हुआ मिसाल तौरु पिशावर जो हिकिड़ो मूंखे चिटी यादि आहे अबड़ो साहिब सां गॾु हुआसीं उते पिशावर जो हो गवर्नर साहिबु कयो हो दावतूं त ख़ैर थींदियूं हुयूं जीअं प्रेसिडेंट हाउस में गवर्नर हाउस में अबड़ो साहिब सां गॾु हूंदासीं अबी हा नालो यादि अची वियो अमीर गुलिस्तान जंजू आहे अच्छा नालो गवर्नर हो इहो ज़्यादा ज़मानो आहे ज़्यादा आहे या मोहम्मद खान जो जी ज़मानो आहे अमीर गुलिस्तान जंजू आहे उहो गवर्नर हो फ्रंटियर जो त इहो ख़ैबर PC कॉन्टिनेंटल जीअं असांजी राइश हुते हूंदी हुई त उन में अबड़ो साहिब असां उन्हनि वरी असांखे घुमाइण जे लाइ परियां खानपुर डैम आहे हिकिड़ो हाणे ॾिसी वई आहे जियोग्राफी टेक्सला खां परते खानपुर डैम उहो फ्रंटियर में आयो थी अमीर गुलिस्तान जंजू गवर्नर हुते इंतज़ाम कयो साइट सीइंग जी हमेशह कॉन्फ्रेंस खां पोइ ॾींहं अधु कॾहिं कॾहिं सखावत में त असांखे घुमाइण वठी वेंदा गिलगित ऐं चित्राल ऐं गिलगित ऐं मानसेरा एबटाबाद कोई वरी त ख़ैर हाणे सफ़ाई जो हूंदो त इन्हनि मुसाफ़िरनि में अबड़ो साहिब असां जेके नाला वरितमि ख़ासि तरह इहे कई वेली एकड़ ॿेकड़ कॾहिं हूंदा या न हूंदा पर इहो त ख़ासि तरह असां पैकेज हिकिड़े क़िस्म जो असांजो मुस्तक़िल हूंदो ई हूंदो हो कंहिंखे कावड़ लॻे त मणी लॻे जेका त हाणे इन में मूं नोट कयो त असांजो बे इंतिहा महिरबान ऐं बाज़ारो निहायती हिकिड़ो ख़ुशतबा शगुफ़्ता मिज़ाज प्रोफेसर अबड़ो साहिब बज़ला संज ख़ुशतबा
ॾाढी ख़ुशतबई हुन साईं में हूंदी हुई ऐं कुदरती तरह अलाह पाक हुननि जे चहिरे ते एॾी त हिकिड़ी मुर्क हिकिड़ी महबूबाना मुर्क चइजे हुन क्लीन हार्ट जी निशानी हूंदी साफ़ दिली जी निशानी हूंदी मुंहं ते मुर्क सजायल असां ख़ुशगपियनि में पुरबहारियत में चर्चनि लतीफ़नि में वज़ला संजनि में शगुफ़्ता मिज़ाजनि में ऐं सची ॻाल्हि इहा त अमरो साहिबु सभिनी जो पर मूंखे लॻे इहो त मूं ते वरी वधीक महिरबानी हूंदा हुआ ऐं शायदि थोरो नंढो हूंदो मूं ते वधीक महिरबानी हूंदा सभिनी सां मुंहिंजी हुस्न सलूक हो मूंसां हुस्न सलूक करण जो तमामु मूंखे इहो ॿुधाए ॾियणु मौक़े ते वरी ॻाल्हि विसरी थो वञे ॿुधाए छॾियां त ॾिसो ज़माने में हाणे इहो सॼो दौरु जेको आहे सो इहो आहे मुसाफ़िरनि में मां हुनखे ॾाढे क़रीब खां ॾिठो त हू सभिनी सां बे इंतिहा हिकिड़ो बैलेंस्ड ऐं कंपोज़ हवाले सां वज़हदारी सां दूरांदेशी सां मामला फ़हमी सां ऐं इंतिहाई हिकिड़े हैरत अंगेज़ ख़ुशदिली सां पेश ईंदा हुआ इहो त हुननि जी ॾाढी हिकिड़ी हैरत अंगेज़ सुञाणप हुई पर मूंखे इन मौक़े ते ॿुधाईंदे ऐं ज़रूरु ॿुधाईंदुसि त इहो उन्हनि जी शफ़क़त जो मूं ते करीमी जो एॾो सिलसिलो हलियो जो अॻिते हली 92 93 में सन यादि आहिनि ज़माने में इंसान जे मथां सर्दियूं गर्मियूं ऑफिसनि में लाहा चाढ़ा नशीब फ़राज़ अचनि था सिंधी अदबी बोर्ड में ई 92 93 धारे बदकिस्मती सां ऐं जेके तफ़सील में न वञणु कोन थो चाहे त मुंहिंजे मथां हिकिड़ो गरम सर्द हिकिड़ो दौरु अची वियो गरम सर्द हिकिड़ो मुंहिंजे मथां हिकिड़ो दौरु अची वियो त ॾिसो अहिड़े टाइम ते ख़बर पवंदी आहे न माण्हू जी ग्रेटनेस जी अज़मत जी सॼी सिंध मां का बि ॻाल्हि तफ़सील सां कंदे रुगो मुख़्तसिर इहो अर्ज़ु कंदुसि त पंहिंजी लेवल ते सॼणनि घण घुरनि ॾुखे वक़्त में पाण वधाइण जे लाइ अख़लाक़ी हमदर्दी जो इज़हार कयो शाबस हुजे सभिनी हाणे इहो आउं जहिड़ो करे वरी अबड़े साहिब जे हवाले सां पंहिंजी पे बायोडेटा पेश कयां ईअं न आहे अर्ज़ु आहे पर फ़क़ति इन ॾुखे दौर में जेको साल ॾेढ जेको हो फ़क़ति मुंहिंजो दिलरुबा मोहसिन मुंहिंजो रूह परवर करम फरमा वरी ॿुधो मुंहिंजो दिलरुबा मोहसिन मुंहिंजो रूह परवर करम फरमा मोहतरम प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद साहिब अबड़ो साहिब उन वक़्त में पाण मुंहिंजी यादि आहे पब्लिक स्कूल हैदराबाद में प्रिंसिपल हुआ रिटायर थी चुका पोइ मूंसां साईं उन ॾुखे वक़्त में त हिकिड़ी अजीब हमदर्दी जी ॻाल्हि कई जेका मां कॾहिं विसारे कोन थो सघां मूंखे हैरत अंगेज़ ख़ुशी थी त या ख़ुदा हिन दुनिया में ज़बानी हमदर्दी वारो त को आहे ठीकु आहे महिरबानी हुन सां माण्हू ॿ टे थिए थो ॾढ आथत मिले थी पर अबड़े साहिब मूंखे चयो त अदा साईं ॾिसो हिते हीउ जेको तव्हांजे मथां अदबी बोर्ड में जागो जाबो या अची वियो आहे थोरो मामिलो मालियाती हवाले सां त तव्हांखे माली कंहिं मदद जी ज़रूरत हुजे त मां तव्हांखे माली मदद हदीअ या तोहफ़े तो तव्हां मुंहिंजा नंढड़ा भाउ आहियो मां त रियली इहा मां त अजब ॾाढो ख़ुशि ज़ाहिर आहे वॾी आथत महसूसु थी पर इहो फ़क़ति अबड़े साहिब जो ई शान आहे त हुन माली लिहाज़ खां बि मूंखे ऑफर ॾिनी जेका मां साईं खे शुक्रियो ॾिनो माज़रत कई ऐं शुक्रियो मुंहिंजो साईं महिरबानी दुआ कजो तव्हांजी हुननि सां आख़िरी वक़्त में मुलाक़ात थी हुई आख़िरी वक़्त में मुलाक़ात मूंखे भाई त आख़िरी वक़्त में मुलाक़ात मूंखे यादि नथी अचे अच्छा इहो जेको दौरु आहे 92 93 वारो त इहो तॾहिं पब्लिक स्कूल में हुआ ऐं इहा जेका ऑफर आहे सा मूंखे उन्हनि टेलीफोन ते ॾिनी हुई अच्छा घर फ़ोन करे पीटीसीएल ते फ़ोन ॾिनी उनखां पोइ मुलाक़ात मूंखे हाणे थोरो के ॻाल्हियूं धुंधलियूं थियनि थियूं यादि नथो अचे छा सम्झ उनखां पोइ हिकिड़ी मुलाक़ात मूंखे यादि अचे थी हा माशाल्लाह हिकिड़ी मुलाक़ात यादि अचे थी ऐं उहा मुलाक़ात अहिड़े अंदाज़ सां थी जो सची ॻाल्हि आहे त फ़ौरन वॾो अरसो थी वियो हो ऐं ॿियो साईं माशाल्लाह सुवारी शरीफ़ जे करे फ़र्क़ु बि हो हा बिल्कुलु हू असां वॾो साहिबु जेको ॾिठो घुमियासीं फिरियासीं इहो सॼे पाकिस्तान में उहो दौरु ॿियो दौरु हो पोइ काफ़ी वॾे ज़माने खां पोइ ज़ाहिर आहे त ज़माने जे हिननि जे करे मुलाक़ात उहो घटि थी वियो माण्हू थोरो ईअं थी वई आहे त मुंहिंजे अर्ज़ु करण जो मतिलबु इहो आहे त मोहतरम इसहाक़ अबड़ो साहिबु सिंटेक बोर्ड में सेक्रेटरी खां अलावा ज़ाती तरह सां इल्मी अदबी सक़ाफ़त मुंहिंजो त बहिराण बाबा जो हिकिड़ो किताबु आहे मुंहिंजे ख़्याल में तव्हांजे ई सिंधी अदबी बोर्ड वारनि जेको रैयती राज जे नाले सां उहो त मशहूरु ज़माना उनजो मूंखे यादगिरो आहे त इहो जेकॾहिं भुलिया नथो त मशहूरु ज़माना
रिपब्लिक रिपब्लिक जो हाँ अफलातून जो अंग्रेजी जेको मशहूर ज़माना किताब आहे रिपब्लिक अरस्तू जो आहे अरस्तु जो है जेतिरे क़दुरु या प्लेटो जो है मेरे ख्याल में प्लेटो जो आहे या अरिस्टोटल जो यादि न आहे हाँ पर इहो मशहूर ज़माना जेको ज़ाहिर आहे दुनिया जे सभिनी सुधरियल मुल्क क़ौमनि में ॿोलियुनि में जो तर्जुमो थियल आहे इन्हीअ जो अंग्रेज़ीअ खां सिंधी तर्जुमे जो जॾहिं मरहलो आयो हो हालांकि किताबनि सां मुंहिंजो अदबी बोर्ड में वास्तो घणो कोन हो थोरो हो पर मूंखे इहा ॻाल्हि यादि अचे थी त कुझु ॿियनि ऑफर जॾहिं अदबी बोर्ड जी थी त हीअ किताब तर्जुमो कराइजे त चङनि ख़ासनि अंग्रेज़ी दाननि हिन किताब तर्जुमे करण खां हब कया उन्हनि चयो इहो ॿोली ॾुखी आहे असां प्रॉपरली करे न सघंदासीं जीअं पोइ ज़माने में मशहूर ज़माना किताब विल्डोरांट पियो या टर्नबी जो न ॿियो कोई स्कॉलर आहे ख़ैर जेको इनायत मदद कयो त इन्हीअ किताब जे तर्जुमे जी फ़क़ति डॉक्टर पंहिंजो अबड़े साहब हामी भरी न सिर्फ़ु हामी भरी पर पंहिंजे ख़ुदादाद सलाहियतनि लियाकतनि सां इन जो तमामु कामयाबु मुंहिंजो पढ़ियल आहे मशहूरु किताब रैयती राज ऐं न सिर्फ़ु उहो किताब अंग्रेज़ी जे लिहाज़ खां ॾुखियो आहे मवाद जे लिहाज़ खां टेक्स्ट जे लिहाज़ खां पर काफ़ी ज़ख़ीम बि आहे नंढो किताब कोन्हे को ठीकु ठाक हिकिड़ो ज़ख़ामत बि रखे थो मूंखे यादि आहे हिन किताब खे तर्जुमो कंदे बाबा खे 3 साल लॻी विया हुआ वॾो टाइम लॻो हूंदो इहा हुननि जी हिमत हुई हुननि जो पंहिंजो अला साईं हुननि जो ज़हन ज़का हो फ़हम फरासत हुई जो इहो कामयाबु तर्जुमो पर इन सां गॾोगॾु अबड़े साहब जी ख़ासि ॻाल्हि ॿुधायां त माशाअल्लाह फारसी जा गोहर छाकाणि त पर्शियन जो सब्जेक्ट हो ऐं PhD बि हुननि सैयद जान शाह रिज़वी रोहड़ी वारो जेको शाइर आहे बिल्कुलु बिल्कुलु उन्हीअ ते जेका PhD उन थीसिस जेको उन ते लिखियो थीसिस उन ते लिखियो हर शइ खां असांजी न्याज़मंदी पुराणी हुई तक़रीबन या सभु ॻाल्हियूं मालूम आहिनि उन ज़माने खां त इहो सैयद जान शाह रिज़वी जी थीसिस ते PhD जी पाण डिग्री जेका उनखां अलावा केतिरा ई तहक़ीक़ी मज़मून साईं जा ॿियो त ठहे पर मुंहिंजी गुज़ारिश ते मुंहिंजी रिक्वेस्ट ते एज़ ए एडिटर क्वार्टरली बहरान ऑफ सिंधी बि बोर्ड मुंहिंजी गुज़ारिश ते साईं महिरबानी करे 3-4 मूंखे मज़मून जेके लिखी ॾिया हिकिड़ो त मूंखे यादि आहे 83 में बहरान में मूं छपियो हो उहो हाफ़िज़ शिराज़ी वॾे फारसी शाइर हाफ़िज़ ते मज़मून साईं जो आहे आलीशान इल्मी मकान मूंखे लिखी ॾिनो पाण लिखायो हो उहो 83 में छपियो पर्चा मौजूदु आहिनि ऐं उनखां पोइ वरी अबड़े साहब मुंहिंजी गुज़ारिश ते शमदीन बुलबुल असांजे मेहर जी सिंसिंगार तमामु वॾी इल्मी अदबी सहाफ़ती शख़्सियत बुलबुल ते मज़मून तहक़ीक़ी मज़मून आलीशान साईं लिखी ॾिनो हो उहो मूं बहरान जे 85 में जेको कढियो तहरीक आज़ादी नंबर स्पेशल इशू उन स्पेशल इशू में उहो मज़मून साईं जो महफ़ूज़ आहे उनखां अलावा साईं जो उहो मज़मून मूंखे यादि आहे काहाल वैली जो सैर उहो आलीशान मज़मून पंहिंजे सफ़रनामे जी सूरत में ॾाढो मनमोहींदड़ सफ़रनामो उहो बि 84 वारे ज़माने में उहो बि 3-4 मूंखे यादि अचनि था ॿिया बि आर्टिकल किताबनि ते रिव्यू या के ॿिया मज़मून थी फौरी तरह त मूंखे यादि अचनि था त ख़ुदि मुंहिंजे बहरान जे रिसाले में साईं एज़ ए अहले कलम एज़ ए नसब निगार इहे बहितरीनु तहक़ीक़ी इल्मी सफ़रनामो मज़मून जेके लिखींदा उनखां अलावा साईं जूं ॿियूं केतिरियूं ई लिखतूं यादि अचनि थियूं उन वक़्त में वक़्तनि फ़क़्तनि ॿियनि हमसर रिसालनि में बि शायदि थींदियूं आहिनि कई वरी जेको घणो गुज़री वियो आहे हाणे सभु शयूं किथे सांडियल हुजनि किन कुतुब खाननि में हुजनि पर निसाबी किताबनि में बि असां ॾिसंदा हुआसीं बावजूदि उनजे त पैनल हूंदो हो मुअल्लिफ़ीन जो हिकिड़ो पैनल हूंदो 5-7 जंहिं में हूंदा हुआ अहले कलम सीनियर राइटर एक्नॉलेज राइटर ऐं डिस्टिंग्विश्ड राइटर उहे सबक़ लिखंदा हुआ उनखां पोइ वरी एडिटर्स पैनल हिकिड़ो अलॻि हूंदो हो वरी 3-4 ॿिया हूंदा हुआ उहो मास्तरनि जे मथां हेड मास्तर थींदा आहिनि त हिकिड़ा मुरतबी या मुसनफ़ीन उन्हनि जे मथां ॿिया वरी हूंदा हुआ नज़रसानी जो पैनल 4-5-6 ॿिया नाला हूंदा उहे सभु नज़र में कढंदा उन हूंदे बि हिकिड़े ज़िम्मेवार सीज़न ऐं सोबर चीफ एग्ज़ीक्यूटिव यानी सेक्रेटरी जे इहो ज़िम्मेवारी सॼी प्रेस एंड पब्लिकेशन ऑर्डिनेंस जे तहत सेक्रेटरी त थिए न प्रिंटिंग प्रेस मां त हुनजे हथ सां उहा शइ ॿाहिरि निकिरे थी शइ थिए थी त उहो अबड़ो सां वरी पंहिंजो इहो हुनजी ज़ाती हिकिड़ी ख़ुशबू इहे न त भाई ठीकु आहे सरकारी मुक़ररा मुआवज़नि ऐं उजरतनि ते एडिटर मुसनफ़ीन लिखिया वरी मुअल्लिफ़ीन या नज़रसानी पैनल बसि कमु थी वियो न साईं पाण ते नज़र कंदा हुआ छो त सिंधीअ में चवंदा आहिनि त बाबा जेतिरा घणा दाणा
ओतिरो खीर वधीक मिठो सही साईं जे तरफ़ां बि हिकिड़ा ताड़ा हूंदा त खीर वधीक मिठो थिए सही सही गिलास वधीक मिठो थिए गिलास वधीक मिठो थी वियो। इहे सभु दौर हुआ आऊं हिन सॼे वाइदो त छा चइजे त कुझु घणो ॻाल्हाए वियो अलाए छा पर इहो ज़रूरु आउं अर्ज़ु कंदुसि त मोहतरम प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद साहब अगड़ो साहब पंहिंजे शिरस्त में पंहिंजे मिज़ाज में पंहिंजे कारकर्दगी में रब्बुल इज़्ज़त जे हुकुम सां अलाह पाक जो हुकुम ईअं ई हो त हिकिड़ा निहायती तबियतनि बाज़ारा शफ़ीक़ ऐं करीम सब्र तहमुल जा साहिब ऑफिस जे कमनि में बि पंहिंजे मुक़रर मनसबी फ़राइज़ जे अंजामी जे हवाले सां हर वक़्तु ताज़ा ऐं तनोमन चाक ऐं चौबन उन ते पूरी तरह सां जेको फ़र्ज़ु थिए थो हर तरह सां उन्हनि खे बिल्कुलु कारबंद ॾिठो ऐं सॼे कमकार में नज़रदारी जे हवाले सां रेगुलर कॾहिं गफ़लत न कॾहिं गफ़लत न निगाह नज़र समाजी हवाले सां इल्मी अदबी हलकनि सां असां सभिनी सां उनजो हुस्न सलूक ऐं वॾी ॻाल्हि त कुदरत जे तरफ़ां उन्हनि जे चहिरे ते हिकिड़ी महबूबाना जेका मुल्क आहे सची ॻाल्हि आहे इहा सॼी थैंक यू सो मच थिए थी तव्हांजी वॾी महिरबानी नफ़ीस नशाद साहब तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांजे स्टूडियो में आया ऐं तव्हां मोहम्मद इसाक़ कबरो ते एॾो भरपूर उनजी शख़्सियत जे मथां रोशनी विधी छो जो मोहम्मद इसाक़ कबरो सिर्फ़ु मुंहिंजो वालिद साहब न बल्कि हिन सिंध जो जेको आहे सो हिकिड़ो पुटु हो ऐं हिकिड़ो इंटेलेक्चुअल हो त मुंहिंजी मुलाक़ात जॾहिं नफ़ीस नाशाद साहब सां थी ऐं जॾहिं मूं उन्हनि जे वाता पंहिंजे वालिद साहब जूं कुझु ॻाल्हियूं ॿुधियूं त मूं सोचियो त उन्हनि सभिनी खे तारीख़ जो हिकिड़ो हिसो बनाइजे ऐं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कजे उन्हनि जी शख़्सियत ते थोरी रोशनी विझिजे त जीअं तव्हां सभिनी खे उत्साह मिली सघे जेके हिन वक़्तु मुख़्तलिफ़ इदारनि में कमु करण वारा माण्हू आहिनि जेके उहे ज़िमेदारी वारो कमु करे रहिया आहिनि उन्हनि खे बि उनजी शख़्सियत मां कुझु रोशनी मिली सघे उमेदु आहे तव्हांखे अॼु जो प्रोग्राम पसंदि ईंदो ऐं जेकॾहिं तव्हांखे प्रोग्राम पसंदि अचे त कमेंट ज़रूरु कंदा अलाह